शदाद कोट के स्टेशन रोड नज़ पुरानी सिनेमा का पूरा इलाका गटर नालों के लपेट में। अहले इलाका समेत मेन रोड के दोनों अतराफ में वाक़े दुकानदार परेशान और बेहाल। दूसरी जानिब तालुका चेयरमैन की कारकर्दगी सिफर से ज़्यादा नहीं, और जबकि तालुका चेयरमैन सिर्फ फोटो सेशन तक महदूद। शहर की 7 लाख आबादी वाले शहर में फैले चारों ओर गंदगी और उभरते गटर नालों के बायस एक तरफ शहरी परेशान हैं तो दूसरी तरफ मुख्तलिफ अमराज में मुब्तला भी हो रहे हैं। स्टेशन रोड आ मेन रोड आ सुबह जो टाइम आ इन वक्त असां रोज़गार कयूं या किने नाले में जेको आहे असांजो ॾिसो था गटर खुलियल आहिनि सरियाम। घटि में घटि म्यूनसिपल इदारे में 500 खां वधीक माण्हू मुलाज़िम आहिनि, उन में 300 माण्हू बि कमु नथा कनि। त हिन जो तव्हां ॾिसो पाण तव्हां वीडियो ज़रिए तव्हां अवाम खे जेको आहे तव्हां ॾिसो हे सभु जेके बि मेन रोड आहे हे असांजा सभु दुकानदार गॾु हुन सां परेशान लॻा पिया आहियूं। सभिनी खे चयो आहे कालियूं कयूं आहिनि, म्यूनसिपल में असां ॾे कोई बि नथो अचे, न का ॿुहारी था कनि न का रोड जी सफ़ाई आहे। नालियूं सरियाम खुलियूं लॻियूं पियूं आहिनि, रोड गटर लॻा पिया आहिनि, गटरनि जा ढकण खुलिया लॻा पिया आहिनि। जॾहिं बि अचो त हिते को न को माण्हू गटरनि में किरे थो। के हिन वक़्त ताईं कंहिं शइ जी ख़बर ई न आहे, ख़बर हूंदे करे बि हुनखे फ़ोननि ज़रिए चयो वियो आहे त बि हुन हिन वक़्त ताईं कॾहिं न कुझु बि न कयो आहे। असां दुकानदार माण्हू वॾा परेशान आहियूं। पहिरीं ॻाल्हि त हिकु न ॿिए ॾींहुं पाणी रोड ते आहे, कोई सफ़ाई सुथराई का बि असां वटि को निज़ाम न आहे, न ॿुहारी जो निज़ाम आहे न सफ़ाई जो आहे। गटरनि जा ढकर खुलिया पिया, नैड़ा बचड़ा अचनि था, रोज़ किरनि था। असां दुकानदार अहिड़ा परेशान आहियूं, रोज़ी लाइ परेशान आहियूं। अहिड़ी महांगाई जे दौर में बचनि जी रोज़ी करण बि वॾो मसइलो थी वियो आहे। फ़ोनूं था कयूं त चवनि था हा हा अचूं था, को बि तदारुक कोन्हे असांजे शहर शदाद कोट में। निंधण को लाभ हर शहर बणिजी वियो आहे। असां हेॾा हिननि खे वोट ॾेई करे हिकु मथे आणियूं था, को बि जेको आहे तदारुक करे MNMP तव्हां ॾिसो रोड जंहिं बि शहर शदाद कोट जे रोड सां वेंदो तव्हांखे इहो गटर गंद किन नजर ईंदो। ज़रूरत इस अमर की है कि शहर में गंदगी साफ करने का कोई काम होते हुए नज़र नहीं आ रहा, जिस पर काम करने की अशद ज़रूरत है। मगर असल हकीकत ये है कि शहर को जानबूझकर तबाह व बर्बाद किया जा रहा है, जो शहर और शहरियों के साथ जुल्म के मुतरादिफ है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदाद कोट।